उए भी सोने मोहम्मद जा आशिक नबी से के प्याजों जे का मजूरी चाहिए जे माने खुफुरकुम ला असअलकुम अलैहि अजरा इन अजरी इल्ला अला रब्बिल आलमीन फरमाता ने खुफुरकुम जे जहान जो पालन वाला बुधो कलमे वारो गर्मी में कुरान बुधण आया खखरानी साहब तवां जे मजूरी न दींदो मां तवां के मजूरी न दींदो बुधण वारन के तुम मजूरी अल्लाह दींदो जो कुरान जे पढ़ण वारन के भी मजूरी जो रब पाण नबी से कयो मां के को घुरनो सुभान अल्लाह केर दींदो इन अजरी इल्ला अला रब्बिल आलमीन आहे मिठो कुरान वो छातो दी हेड़े कुरान को पढ़े न सुख जी निंद्र न चंदे जिंबड़ ते इज्जत मिले सिद्दीक अकबर दुकान ते कुरान पढ़ो एडो मिठो कुरान पढ़े 13 माण्हू रोईंदा आया अबू बकर सिद्दीक वट अबू बकर बूढ़ा ये नबी लोखे रंग लालो असां के भी वठी हलो उन मोहम्मद करीम दे त कलमो पढ़ी असां भी उन मोहम्मद करीम जा गुलाम बणजी वञो उन 13 माण्हुनि में जो हज़रत उस्मान भी सुभान अल्लाह ये कुरान बेशक सुभान अल्लाह सब जो सुभान अल्लाह अखियों पर इनको कादे तो ने घर वेठे मिलियो थी कदर न थी इन जो कदर सहाबा खां पुछो कुरान जो कदर इमाम हसन खां पुछो कुरान जो कदर इमाम हुसैन खां पुछो कुरान जो कदर जो सोने अली सुभान अल्लाह चंदो जे खल्क चंदी आ बुला इमामन के न मनिंदा ए कुरान मुझे मथे दिया ये असा सहाबा जा जाओ करो ये अहले बैत जे दर्जा भी जो हम बुहारी दारो अहले बैत जे तेरन मुबारकन जी जे का दजा अखन में सुरमो करे पायो तभी असा जे अखन जी इज्जत घटा उन जे जुती मुबारक जे दजा जो मान अन्या मथे आ छाछो आतो के छाछो थी करियो थियो है ये न सावन जी गुलामी कंदा से ये के आया जन जा नाला भी नाने मोहम्मद पान क्या तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अल्लाह शान हजरत करीमान नारा तकबीर सोचत करता साइन के किए न सुञाणींदा से हेरे कंडे माडे हे वयो तमा के पंजो र बलाउ क्यों एक कंजे के न बुंडिया जे कढ हो जन असा के रब पंजो आवाज दिनो दुनिया जो मेहरबानियों अल्लाह 29 साल थियान कुरान पढ़ूं था त इन मो ढवी न थो थे एडी मेहरबानी कई तई झंगन झरन में तो कुरान पढ़ाए सोच त कर तोखे छा थियो आ हेरे मारे कंदे उनी सोने अली जी असा तारीफ किए न कंदा से जेके सब करे सोने नबी प्यार न्याणन मो प्यारी न्याणी अम्मा फातिमा पढ़ाए कुमार करे दुनिया बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अखियों पर कदा हेरे हेरे कंडे मारे उनी अली सैयद जी तारीफ असा किए न कंदा से जेको हिकड़े पासे ना मुस्तफा जो सौट्रा ते पासे न मुझे मोहम्मद करीम जो न्याणो आ ते पासे जेके असदुल्लाह जो लक़ब मिलियो आ चौथे पासे न अम्मा खातून जन्नत जो घोट आ पंजे पासे न जे हथन ते जो खैबर जो किलो फता थियो आ छहे पासे न जो कुरान जो हाफिज़ ससे पासे न सोनो अली एडी सखावत कई तई जे सखावत जी नेकी जो कुरान में आ सोनो वाली हुआ जे हथन ते हेरे मारे तक खैबर जो किलो फता जो वो सोनो वाली जे अठे पासे तो काबे में जे पुत्र रखला
चला उहे पुत भञण वारो जो सोनो अली नबी से फरमाइन था अली जी सोना ए पुत भञ से हाज़िर भञंदो थो वञे मथी कतार पुतन जी रहिजी वई सही हे मथे कीअं पुॼां ॾाकरियूं काॾो अचनि सोने नबी चयो अली तूं मुंहिंजे कुल्हे ते बीह करे कुल्हे मुबारक ते इहे पुत भञ इहे दुनिया खे पतो पए त सोनो अली दुनिया में पुत भञण आयो करने वाले अबा गाला न पढ़े वेंदा मन समूरा जो असां अली सही जा भी नौकर फिर कंदे जी सिद्दीक़ सोने जा नौकर जो हो हिजरत जो यार सुभान अल्लाह जो हो गार जो यार जो हो मज़ार जो यार सुभान अल्लाह जो ॾाढा जो वो सोनो अमो उमर भी जेको नबी असा रोज़े में कॾो भाकुर पातन जो थी उमर भी उमर जेको फिटीअ में ईंदो त शैतान भॼी वञी तूं न भर किरण जंहिंजे नाले में एॾो रोब आहे 500 किला फता थिया थी सुभान अल्लाह ते ॾाढा जो उस्मान गनी भी वो थी जेके सुन्नी हुरैन जो लक़ब मिलियो थी सोनो अली उहो थी हेरे कंडे मारे सोनो अली हुआ जेको अम्मा खातून जन्नत जो घोट आ हसनैन जो बाबो आ हाणे मारे तक जाए पहिरियों बच्चो सोने अली के जायो आ नबी से सा फरमाए अली मुबारक थी बच्चो जायो थी अम्मा फातिमा के फरमायो मुबारक थी पुट मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा मुबारक थी बच्चो जायो थी बाबा तव्हां के भी मुबारक हुजे सोनो अली तो जैसे तव्हां के भी मुबारक हुजे अली दे खबर बच्चे जो नालो छा रखियो थी अज़ान ॾिनी थी तकबीर चई थी जे सही न जे सॼे कन में अज़ान भी तव्हांजो तकबीर भी तव्हांजो नालो भी तव्हां रखो जेको तो सोने मोहम्मद खे नालो मंज़ूर आ उहो मां अली ऐं फातिमा खे भी मंज़ूर नज़र तकर फिर कंदे मारे बिनी जानन जा नाला तय रखिया नबी साईं वडेवा चाचा वाल तो समझो नाने मोहम्मद नाला रखिया थी वडे जो नालो जो हसन रखियो सजे कन में अजान भी वडे के पाण कयो खबे कन में तकबीर भी पाण कयो नालो भी जो हसन पाण रखियो वरी ॿियो बच्चो जमण ते आ जॾहिं ॿियो बच्चो अम्मा फातिमा जे पेट मुबारक में आ बीबी हिकड़ी थी चवे उम्मे फज़ल अल्लाह जा रसूल उम्मे फज़ल थी चवे अल्लाह जा रसूल मारात अना ख्वाब लथोआ अना ख्वाब तहां जे जिस्म मुबारक मो गोश्त जो टुकड़ो कपियो वियो आ उहो मुंहिंजे झोल में अची पियो आ हा झोल में अची पियो आ इन जो ताबीर त ॿुधायो रसूलुल्लाह था फरमाइन उम्मे फज़ल गलती न कर इहो अना ख्वाब न लथो थी इहो भलो ख्वाब लथो थी हा मुंहिंजी प्यारी न्याणियुनि मो प्यारी न्याणी फातिमा बच्चो ॼणी थी उन जी पालना तूं करनी उहो जायो आ उन जो नालो भी नाने मोहम्मद रखियो आ हुसैन सजे कन में आज़ान भी नाने चई आ खबे कन में तकबीर भी नाने चई आ एडा नाने मोहम्मद के प्यारा हा कनमा दे दी जाए जल्दे भाकुर त नाने पाता चुमियूं कढियूं आहा नबुअ जे कुलर मुबारक दे नानो मोहम्मद जन के जो घुमाइंदो ये के नाने जे सीने मुबारक दे निंद्रा कंदा ॿुधो खखराणी साहब इन इलाइक़े वारो ख़ौर सां ॿुधो दुनिया जे नाननि जा पालण एॾा नरम न आहिनि जेॾो हसन हुसैन जे नाने जो सीनो मुबारक नरम हो जेके नाने जे सीने मुबारक ते निंद्रा कंदा जंहिंजे नानो चपन ते चुमियूं ॾींदो हो सुभान अल्लाह चुपियूं चपन ते ॾिनूं हेॾे मारे हसन हुसैन जे जुल्फन खे हेॾे कंदी जाए नानो मोहम्मद सिंघंदो हो सहाबी था चवनि साईं छाजे करे सिंघंदा हो के तव्हां राबेल जा गुल सिंघो गुलाब जा गुल सिंघो गुलनि मां गुलनि जी ख़ुशबू अचे मां नानो मोहम्मद हसन हुसैन जे जुल्फन खे सिंघंदो आहियां इन्हनि मां नाने मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे